मास्तर साईं, भला पंहिंजो स्कूल कीअं पियो हले? ॾाॾा साईं, स्कूल चङो पियो हले। अबा, का तकलीफ़ वग़ैरह त कान्हे न? तकलीफ़ ॿी त कान्हे का, पर ॿार वधी विया आहिनि, उनजे लाइ कुझु बेंचूं खपनि थियूं। बेंचूं? अबा, भला घणियूं बेंचूं खपंदियूं ॿारनि लाइ? बसि ॾाॾा, 4-5 त खपनि। अबा, सरकार सां का लिखा पढ़ाई कई अथई या न? ॾाॾा, आऊं त लिखी लिखी थकिजी पियो आहियां। हा अबा, सरकार जी देॻ आहे, सा त पंदी आहे देरि सां। अबा चंगल, ॿनीअ में को उड़ण उड़ण या थोरा आहे? हा ॾाॾा साईं, वीहनि में टाली किरी पई, उहा पई आहे। हा त पोइ उन मां ई बेंचूं ठाराए वठो न, पर पहिरियों उते को वण ज़रूरु लॻाइजो। अबा, ॿियो त इन काठीअ मां माई छतां खे बि दर ज़रूरु ठाराए ॾिजो। वीचारी बेवा आहे, मूंखे अॻु में बि चयो हुई। अबा मास्तर साईं, स्कूल जो कबट त आहे न? कबट त आहे ॾाॾा साईं, पर उनजो ताक भरी पियो आहे। अबा, पोइ इहो ताक बि ठाराए वठिजो। वाढे खे घुराए वठो त इहो सॼो कमु करे ॾींदो। अबा, स्कूल त ॻोठ जूं अखियूं हूंदो आहे। असांजो दोस्त अली मोहम्मद चवंदो हो त जंहिं ॻोठ में स्कूल आहे न, उते शैतान न ईंदो। पर असां वटि त नाले चङो वेठो आहे। बल्ले बल्ले, जो मूंखे तुंहिंजूं नंढे हूंदे जूं शैतान जूं यादि ई कोन्हनि। यादि अथई शहर हलूं ऐं तूं ज़नाने गाॾे में चढ़ी वेही रहियो आहीं? मूंखे बि तुंहिंजी ख़बर आहे, राति जो घोड़े ते चढ़ी काॾे वेंदो आहीं? ॾाॾा साईं, तव्हांजो नाले चङो काॾे वेंदो हो राति जो? राति जो वेंदो हूंदो काॾे, गिदरा त कहिड़ा ॿियो काॾे ईंदो। बाक़ी कांदो की रातियुनि में घर वेठो हूंदो। ए हाणे माथ कर, भला चओ त हलियो वञा।